खबर तव्हां सां शेयर कयां पिया मीरपुर माथेलो मां दीन मोहम्मद लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ जहानपुर शरीफ़ जे अनवार पब्लिक स्कूल अंदर सकाफ़ती तक़रीब जो इनेकाद कयो वियो आहे। मीरपुर माथेलो भरिसां जहानपुर शरीफ़ जे अनवार पब्लिक स्कूल में सिंध जे सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो वियो। उन हवाले सां शागिर्दनि ऐं उस्तादनि सिंधी टोपी अजरक ओढ़े सकाफ़ती ॾिणु मल्हायो आहे। शागिर्दनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो आहे। उन वक़्तु उस्तादनि मोहम्मद जुमन मलिक, सैयद यूसुफ रज़ा शाह, सैयद बकार हुसैन शाह, फरमान अली जतोई, मोहम्मद वसीम मल्हण ऐं ॿियनि जो चवणु आहे त सिंध जी सकाफ़त हज़ारें साल पुराणी आहे। बुनियादी तरह सिंध जी सकाफ़त प्यार, मोहब्बत, रवादारी, सेक्युलर सोच ऐं अदम तशद्दुद जो आला मिसाल आहे। ऐं क़ौम जे ज़हनी, फ़िक्री ऐं रूहानी मंज़रे नामे खे सकाफ़त चइबो आहे, जंहिंमें मज़हबी रस्मूं, तहज़ीबी क़दर, तारीख़ी रवायतूं, मुआशरती रवाज, मजलिस जा आदाब, रूहानी अक़ीदा, ग़िज़ाई आदतूं, लिबास, ॿोली, अदब, रहणी कहणी, इबादत जा तरीक़ा, ॻाइण वॼाइण, साज़ सरोद जा अंदाज़, ॿारनि जा रांदीका, औरतुनि जा ज़ेवर, रोज़मर्रा में इस्तेमालु थींदड़ थांव, टोपियनि जा नमूना आहिनि।